मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 16 सबक 13 एसी जनरेटर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आहियां सनालम है। इन वीडियो में जो असां जो टॉपिक पढ़ंदासीं वो है एसी जनरेटर। प्यारा बारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था ऐं हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन व्हाट एन एसी जनरेटर इज़ एंड इट्स पर्पस, यानी एसी जनरेटर जी तारीफ़ ऐं उन जे मक़सद खे बयानु करणु। ॿी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब द कंस्ट्रक्शन एंड वर्किंग प्रिंसिपल ऑफ एन एसी जनरेटर, यानी एसी जनरेटर जी बनावट ऐं कमु करण जे उसूल खे सम्झणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस टॉपिक वी अंडरस्टैंड हाउ इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड फ्रॉम मैकेनिकल एनर्जी using electromagnetic induction. This topic helps us learn how electricity is generated in power stations and supplied to homes, schools, industries and other places for everyday use. यानी ही मौजू पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त बरक़ी मक़नातीसी उत्पादन जे उसूल ज़रिए मैकेनिकी तवानाईअ खे बरक़ी तवानाईअ में कीअं तब्दील कयो वेंदो आहे। ही मौजू असांखे उहो बि सम्झण में मदद करे थो त बिजली पावर स्टेशन में कीअं पैदा कई वञे थी ऐं पोइ घरनि, स्कूलनि, सनअतनि ऐं ॿियनि हंधनि ताईं कीअं पहुचाई वञे थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे एसी जनरेटर। जेकॾहिं असां हिन खे ॾिसूं प्यारा ॿारो त ही असांजो हिकिड़ो डिवाइस आहे जेको आमतौर ते असां घरनि में यूज़ कंदा आहियूं जॾहिं लोड शेडिंग थींदी आहे। जॾहिं लोड शेडिंग थींदी आहे त असां छा कंदा आहियूं? अक्सर असांजे घरनि में जेको आहे त माना जनरेटर हूंदा आहिनि जेके असां लोड शेडिंग जे टाइम में यूज़ कंदा आहियूं। पर उहे जेके जनरेटर्स हूंदा आहिनि उहे असांखे जेको करंट ॾींदा आहिनि उहो असांखे ॾींदा आहिनि एसी करंट, अल्टरनेटिंग करंट। हाणे जेकॾहिं असां हिन जनरेटर खे ॾिसूं त हिन जनरेटर जे बारे में छा थो चवे थो that it is a device that converts mechanical energy into electrical energy in the form of alternating current, means AC current. हाणे ही जेको डिवाइस आहे प्यारा ॿारो उहो असांखे कहिड़ी एनर्जी थो ॾे? इहो असांखे इलेक्ट्रिकल एनर्जी थो ॾे। किथां थो बणाए? मैकेनिकल एनर्जीअ मां। यानी मैकेनिकल एनर्जीअ मां असांखे कहिड़ी एनर्जी थी मिले? इलेक्ट्रिकल एनर्जी थी मिले। पर उहा कहिड़े फॉर्म में थी मिले? उहा असांखे मिले थी अल्टरनेटिंग करंट जे फॉर्म में। हाणे हीअ जेका डिस्कवरी आहे प्यारा ॿारो, हीअ तमामु अहम डिस्कवरी आहे जेको आहे त साइंस जी दुनिया में या पावर जी दुनिया में। ठीकु आहे। हाणे हिन खां पहिरियां छा हूंदो त हिन खां पहिरियां जेको असांखे करंट मिलंदो हुयो उहो असांखे सिर्फ़ु डीसी करंट मिलंदो हुयो ऐं उन डीसी करंट जो जेको सॼो क्रेडिट आहे उहो वञे थो असांजे हिकिड़े साइंटिस्ट ॾे जंहिंजो नालो आहे थॉमस एडिसन। मशहूरु साइंटिस्ट आहे ऐं तव्हां इन खे हिकिड़ी डिस्कवरी जे बारे में जेको आहे त सुञाणींदा हूंदव, हिन बल्ब जेको आहे त ठाहियो हुयो। ठीकु आहे। इहा हिन जी मशहूरु हिकिड़ी डिस्कवरी आहे। पर चयो वञे थो त हिन जूं जेके डिस्कवरीज़ हुयूं उहे 1000 खां बि मथे हुयूं। पोइ चवंदा आहिनि त कुझु जेको आहे त हिन पाण कयूं, कुझु जेको आहे त हिन वरी पंहिंजे शागिर्दनि खां करायूं हुयूं। यानी हिन 1000 खां मथे डिस्कवरीज़ ते जेको आहे त पेटेंट हासिल कयो हुयो। ठीकु आहे। हाणे डीसी जेको असांखे करंट मिले पियो प्यारा ॿारो उहो असांखे मिले पियो जेको आहे त महांगे सोर्सिस मां। उहो असांखे जेको आहे त किथां पियो मिले? उहो असांखे जेको आहे त बैटरीज़ मां मिले पियो, सेल्स मां मिले पियो। हाणे उन खां पोइ छा थियो त हिकिड़ो ॿियो साइंसदान हुयो, उहो हिकिड़ो यंग ऐं जीनियस साइंसदान हो। उनजो नालो हुयो वरी निकोला टेस्ला। हाणे निकोला टेस्ला छा कयो त अची करे थॉमस एडिसन जी कंपनीअ में कमु कयईं। उनखे जेको आहे त ज़रूरत हुई। हाणे ॿई जेको आहे त जीनियस साइंटिस्ट हुया। हाणे निकोला टेस्ला जेको आहे त पहिरियों हिन खे कॉन्सेप्ट ॾिनो त सर हीअ जेका असांजी बिजली आहे, हीअ जेका असांखे करंट मिले थो, हीअ जेको असांखे करंट मिले थो उहो जेको आहे त थोरो महांगो आहे। ऐं हिन ई जेको आहे त पहिरियों आइडिया ॾिनो कंहिंजो एसी करंट जो। पर जीअं त मां तव्हांखे ॿुधायुमि त हीअ जेको बंदो हुयो ही उन टाइम जेको आहे त फेमस हुयो ऐं उन खां अलावा काफ़ी सारियुनि डिवाइसिस जो या डिस्कवरीज़ जा पेटेंट हिन वटि मौजूदु हुया। इन करे जेको आहे त हिन जी उन डिस्कवरी खे या उन जे उन सलाह खे एतिरी अहमियत न ॾिनी वई। उन खां बाद में जेको आहे त हिन जे डिस्कवरी जे बदिले में या हिन जे डिस्कवरीज़ जे नतीजे में असांखे जेको आहे त एसी करंट मिलणु शुरू थियो। अॻिते असां सम्झंदासीं त असांखे जनरेटर मां एसी करंट जेको आहे त कीअं मिले थो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां चऊं त अल्टरनेट करंट जेको आहे त उहो छा आहे,
हाणे अल्टरनेट करंट जेको आहे उहो आहे अ करंट विच चेंजिस इट्स डायरेक्शन। ठीकु आहे। हाणे जेको असां वटि डायरेक्ट करंट हो प्यारा ॿारो, उहो असांजी जेका साइन आहे उहा चेंज न पियो करे, उनजी डायरेक्शन हिकिड़ी हुई। ठीकु आहे। पर जेको असां वटि अल्टरनेट करंट आयो, अल्टरनेट करंट छा पियो करे, उहो पंहिंजी टाइम जे बुनियाद ते या जेको आहे त पंहिंजी डायरेक्शन चेंज कंदो रहे पियो, ऐं उन खां पोइ पंहिंजी साइन बि चेंज करे पियो। कंहिं तरफ़ पॉज़िटिव, कहिड़े टाइम पॉज़िटिव उनजी जेको आहे त साइन थिए पई, कंहिं तरफ़ वरी कहिड़े टाइम वरी उनजी नेगेटिव साइन थिए पई। पर जेकॾहिं असां डीसी करंट खे ॾिसंदासीं त डीसी करंट जी हिकिड़ी साइन आहे ऐं उनजो फ्लो बि हिकिड़ो ई आहे, उनजी डायरेक्शन बि हिकिड़ी आहे। ऐं अल्टरनेट जी जेका डायरेक्शन आहे उहा असांजी चेंज थींदी रहे, उनजी साइन बि चेंज थींदी रहंदी आहे। ऐं उनखां बाद में हिकिड़ी ॿी ॻाल्हि त मे बी एसी करंट जो मैग्नीट्यूड बि चेंज थींदो हुजे, पर मैग्नीट्यूड खां वधीक जेका उनजी शइ चेंज थिए थी उहा उनजी डायरेक्शन आहे या साइन आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो, हाणे असां इहा शइ थोरो सम्झंदासीं त हाउ मैकेनिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी। यानी ही जेको जनरेटर आहे, एसी जनरेटर आहे, उहो मैकेनिकल एनर्जीअ खे इलेक्ट्रिकल एनर्जीअ में कीअं थो कन्वर्ट करे, ऐं कहिड़े प्रिंसिपल जे तहत ही जेको आहे त मैकेनिकल एनर्जीअ खे इलेक्ट्रिकल एनर्जीअ में तब्दील करे थो। ठीकु आहे, या कन्वर्ट करे थो। इहो जंहिं प्रिंसिपल ते कमु थो करे प्यारा ॿारो, उनजे लाइ चयो वञे थो एन एसी जनरेटर वर्क्स ऑन द प्रिंसिपल ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। यानी एसी जनरेटर जेको आहे उहो इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जे प्रिंसिपल ते कमु करे जेको आहे त असांखे मैकेनिकल एनर्जीअ मां इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोवाइड करे थो, पैदा करे ॾिए थो। ऐं उनखां बाद में हिकिड़ी ॿी ॻाल्हि त ऑलरेडी असां पढ़ी आया आहियूं त लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी जे बारे में, त एनर्जी नीदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड। ठीकु आहे। यानी न असां उनखे क्रिएट करे सघूं था, न असां उनखे डिस्ट्रॉय करे सघूं था। हा, वी विल चेंज इट्स फॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर। असां उनजी सूरत खे तब्दील करे सघूं था, हिकु सूरत मां ॿी सूरत में, हिकु फॉर्म मां ॿी फॉर्म में। त हिते बि जेकॾहिं असां ॾिसूं त हिते छा थो थिए, हिते असां एनर्जीअ जी हिकिड़ी फॉर्म खे ॿी फॉर्म में तब्दील था कयूं, यानी मैकेनिकल एनर्जीअ खे इलेक्ट्रिकल एनर्जीअ में। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो उनखां बाद में हाणे असां अॻिते हली करे इहा शइ सम्झंदासीं त एसी जनरेटर जेको आहे उनजी कंस्ट्रक्शन कीअं थियल आहे। सभ खां पहिरीं हिन डायग्राम खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां छा कंदासीं, ॿ जेको आहे त मैग्नेट रखंदासीं, ऐं मैग्नेट में असां वटि जेको आहे त बार मैग्नेट्स आहिनि। ठीकु आहे। या असां हिननि खे ॿियो नालो बि ॾींदा आहियूं, फील्ड मैग्नेट्स बि हिनखे चवंदा आहियूं। उनखां बाद में असां छा कंदा आहियूं, जीअं त असांखे ख़बर आहे त मैग्नेटिक फील्ड लाइन्स जेके हूंदियूं आहिनि उहे नॉर्थ खां साउथ जी तरफ़ ट्रेवल कंदियूं आहिनि या मूव कंदियूं आहिनि। यानी जेका असांजी मैग्नेटिक फील्ड हूंदी आहे उनजी डायरेक्शन कहिड़ी हूंदी आहे, नॉर्थ खां साउथ जी तरफ़। उनखां बाद में असां छा था कयूं, असां हिते हिकिड़ो कॉइल रखूं था, ऐं कॉइल में जेको आहे त हिन पासे खां असांजी हिकिड़ी एक्सिस हूंदी आहे जंहिंखे असां रोटेट कराईंदा आहियूं। हाणे हीउ जेको कॉइल आहे प्यारा ॿारो, इन कॉइल खे हिते नालो ॾिनो वियो आहे आर्मेचर कॉइल, या किन जॻह ते सिर्फ़ु आर्मेचर जो लफ़्ज़ बि लिखियल हूंदो आहे बुक्स में। असां हिनखे आर्मेचर बि चई सघूं था या आर्मेचर कॉइल बि चई सघूं था। हाणे छा थो थिए त जॾहिं हीउ कॉइल हिन ॿिनि मैग्नेट्स जे विच में अचे थो त पोइ छा थो थिए, ही कॉइल जेको आहे त हिन मैग्नेटिक फील्ड में मूव थो करे, ऐं मूव करण जे करे इन कॉइल में जेको आहे त करंट इंड्यूस थो थिए, जंहिंखे असां हिते हिन तरीक़े सां जेको आहे लिखियोसीं, व्हेन अ कॉइल इज रोटेटेड इन अ मैग्नेटिक फील्ड करंट विल बी इंड्यूस्ड इन द कॉइल। जॾहिं कॉइल कंहिं मैग्नेटिक फील्ड में फिरंदो त उन कॉइल में करंट पैदा थींदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे इहा शइ असां ऑलरेडी जेको आहे पढ़ी आया आहियूं त जॾहिं कॉइल कंहिं मैग्नेटिक फील्ड में रोटेट कंदो त छा थो थिए, सभ खां पहिरीं छा थींदो त नंबर ऑफ मैग्नेटिक फील्ड लाइन्स चेंज थींदियूं। छा थींदो, हिन कॉइल जे अंदरि जेके मैग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स आहिनि उहे चेंज थींदियूं वञंदियूं रोटेट जे करे, उन मूवमेंट जे करे। हाणे जॾहिं असांजो नंबर ऑफ फील्ड लाइन्स चेंज थींदियूं त पोइ इन जो मतिलबु छा थियो त मैग्नेटिक फ्लक्स चेंज थियो। हाणे जॾहिं मैग्नेटिक फ्लक्स असांजो कॉइल में चेंज थींदो त पोइ छा थो थिए, इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस, ऐं उनखां पोइ छा कंदो, इंड्यूस्ड ईएमएफ वरी छा कंदो, इंड्यूस्ड करंट पैदा कंदो। हाणे इहो जेको सेटअप आहे प्यारा ॿारो, इन जे बारे में असांखे कंहिं ॿुधायो, इहो हिकिड़ो लॉ आहे, इन जे बारे में असांखे ऑलरेडी जेको आहे त फेराडे ॿुधाए चुको आहे, ऐं असां हिनखे जेको आहे त फेराडे लॉ बि चऊं था। उनखां बाद में हाणे असां हिन जूं कुझु ॿियूं पॉइंट्स बि सम्झंदासीं। ॾिसो त हिन कॉइल सां गॾोगॾु हिते असां वटि ही ॿ जेको आहे त रिंग्स बि लॻल आहिनि, ऐं
हिन रिंग्स खे असां चवंदा आहियूं स्लिप रिंग्स। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो प्यारा ॿारो त असां मोटर में जेके रिंग्स पढ़ियूंसीं उन्हनि खे असां चऊं पिया स्प्लिट रिंग्स, ऐं हिन जनरेटर में जेके असां रिंग्स पढ़ूं था उहे आहिनि असां जूं स्लिप रिंग्स। इहा तव्हां ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त डीसी मोटर में जेके असां रिंग्स यूज़ पिया कयूं उन्हनि जो नालो हुयो स्प्लिट रिंग्स, ऐं एसी जनरेटर में जेके रिंग्स यूज़ थींदियूं उहे हूंदियूं असां जूं स्लिप रिंग्स। कॾहिं कॾहिं MCQ जे पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां खां इहा जेको आहे त पॉइंट पुछी सघे थो त स्प्लिट रिंग किथे यूज़ थींदी आहे ऐं स्लिप रिंग किथे यूज़ थींदी आहे, या ईअं बि चई सघे थो त एसी जनरेटर में कहिड़ी रिंग यूज़ थींदी आहे, स्लिप या स्प्लिट। या तव्हां खां ईअं पुछी सघे थो त डीसी मोटर में कहिड़ी जेको आहे रिंग यूज़ थींदी आहे, स्प्लिट या स्लिप। ठीकु आहे, सो तव्हांखे इन जे बारे में ख़बर हुजणु लाज़मी आहे त एसी जनरेटर में जेका रिंग यूज़ थींदी आहे उहा हूंदी आहे असांजी स्लिप रिंग। ठीकु आहे, उन खां पोइ ॿियो जेको असां वटि हिते यूज़ थिए थो उहो आहे वरी बुर्श। ठीकु आहे, जंहिंखे असां कार्बन बुर्श बि चऊं था, ऐं उन खां बाद में हिते जेको आहे त असां जेको आहे त लोड ॾींदा आहियूं। ठीकु आहे, या जेको आहे त हिते असां गैल्वानोमीटर बि जेको आहे त लॻाईंदा आहियूं, जीअं असांखे ख़बर पइजी वञे त कॉइल जॾहिं हिते मूव करे थो त छा वाक़ई जेको आहे त करंट हिते जनरेट थिए थो या केतिरो जनरेट थिए थो, उनजी असांखे जेको आहे त जीअं ख़बर पइजी वञे। उन खां बाद में अॻिते अचूं था, हाणे असां ॾिसंदासीं त जेके असां जूं स्लिप रिंग्स आहिनि प्यारा ॿारो, इन जो कमु छा आहे। हाणे स्लिप रिंग बेसिकली छा कंदियूं आहिनि, मेंटेन्स कॉन्टेक्ट बिटवीन द आर्मेचर कॉइल एंड द बुर्श। हे जेके स्लिप रिंग्स आहिनि उहे छा कंदियूं, उहे कॉन्टेक्ट मेंटेन कंदियूं हिन कॉइल ऐं उन बुर्श जे विच में। ॾिसो त ही हिते मौजूदु आहिनि। हाणे इन ॿिन्ही सां केरु केरु अटैच थियल आहे, केरु केरु कॉन्टेक्ट में आहे, हिकु बुर्श यानी कार्बन बुर्श, ॿियो पोइ आर्मेचर यानी कॉइल। हाणे उन खां बाद में ॾिसूं त बुर्श जो वरी कहिड़ो कमु आहे। हाणे बुर्श जे बारे में चवे थो त मेंटेन्स कॉन्टेक्ट बिटवीन रिंग्स एंड लोड। बुर्श जो जेको वरी कमु आहे उहो छा कंदो, उहे वरी मेंटेन कंदा रिंग ऐं लोड जे कॉन्टेक्ट खे। हाणे ॾिसो प्यारा ॿारो त जॾहिं हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिते जॾहिं असांजो हीउ कॉइल मूव कंदो, मूव करण सां गॾोगॾु छा थींदो, इन कॉइल में असांजो करंट इंड्यूस थींदो। हाणे असां इन शइ खे ॾिसंदासीं त इन करंट जी जेका स्ट्रेंथ आहे, ठीकु आहे, इहा कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थी। इन जे लाइ चवे थो स्ट्रेंथ ऑफ द करंट डिपेंड्स ऑन, हाणे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड कंदी, नंबर ऑफ मैग्नेटिक फील्ड लाइंस ऑफ फोर्स दैट पास थ्रू अ कॉइल। हाणे जेतिरियूं नंबर ऑफ द फील्ड लाइंस हिन कॉइल मां गुज़रंदियूं, पास थींदियूं, उन ते असांजे करंट जी स्ट्रेंथ जेको आहे डिपेंड करे थी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि फील्ड लाइंस 50 हुआ ऐं उहे सिर्फ़ु 30 हिन मां पास थियूं थियनि, त मतिलबु छा थियो त असांजो करंट थोरो जनरेट थींदो। अगरि जेकॾहिं 50 फील्ड लाइंस आहिनि ऐं 50 ई हिन मां गुज़रनि थियूं, त असांजी जेका स्ट्रेंथ आहे करंट जी उहा वधी वेंदी। हाणे असां ॾिसूं त मैक्सिमम करंट असांखे कॾहिं मिलंदो ऐं मिनिमम करंट कॾहिं मिलंदो। सो मैक्सिमम करंट जे लाइ चवे थो त कॉइल इज़ परपेंडिकुलर टू मैग्नेटिक फील्ड लाइंस ऑफ फोर्स। जॾहिं कॉइल असांजो परपेंडिकुलर थी वञे मैग्नेटिक फील्ड लाइंस जे फोर्स सां, तॾहिं असांखे जेको करंट मिलंदो उहो असांखे मैक्सिमम मिलंदो। ठीकु आहे, ऐं मिनिमम करंट कॾहिं मिलंदो, जॾहिं असांजो कॉइल जेको आहे उहो पैरेलल थी वञे कंहिंसां, मैग्नेटिक फील्ड लाइन ऑफ फोर्स सां। ठीकु आहे, हाणे इन शइ खे असां डायग्रामेटिकली जेको आहे त नेक्स्ट स्लाइड में डिस्कस कंदासीं। तो प्यारा ॿारो, जीअं त असां हिन डायग्राम जे थ्रू एसी जनरेटर जी कंस्ट्रक्शन खे असां हिते जेको आहे डिस्कस कयोसीं। हाणे असां हिन जी वर्किंग खे हिते जेको आहे त थोरो डिस्कस कंदासीं त कहिड़े नमूने सां हीउ जेको आहे वर्क करे थो ऐं असांखे कहिड़े नमूने सां जेको आहे त एसी करंट मिले थो। सभ खां पहिरीं हिकिड़ी पॉइंट सम्झो प्यारा ॿारो, इन जे लाइ चवे थो त करंट फ्रॉम द जनरेटर, द आर्मेचर रोटेट्स इन अ मैग्नेटिक फील्ड, द वायर लूप कट द मैग्नेटिक फील्ड लाइंस एंड इंड्यूस ईएमएफ। हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे त ही असांजो मैग्नेटिक फील्ड लाइंस आहिनि। हाणे असां छा था कयूं, हिन कॉइल खे मूव था करायूं। हाणे जॾहिं कॉइल खे असां मूव कराईंदासीं त कॉइल छा कंदो, कॉइल उन मैग्नेटिक फील्ड लाइंस खे कट कंदो। इट मीन्स माना उनजी मैग्नेटिक फील्ड लाइंस चेंज थींदियूं, यानी फ्लक्स उन कॉइल जो चेंज थींदो। जॾहिं इन कॉइल जो फ्लक्स चेंज थींदो त तॾहिं उन कॉइल में करंट जनरेट थींदो। ॾिसो प्यारा ॿारो, त हाणे इहो जेको असांजो हे कॉइल आहे उहो कहिड़े नमूने सां जेको आहे त करंट जनरेट कंदो, ऐं उन खां बाद में कहिड़े नमूने सां जेको आहे त असांखे मैक्सिमम या मिनिमम करंट मिली सघे थो। इन जे लाइ थोरो वरी असां हिन डायग्राम खे जेको आहे त सम्झण जी कोशिशि कंदासीं। हाणे ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल ही असां वटि जेको आहे त हीअं सिधो जेको आहे त कॉइल पियो आहे। ठीकु आहे, हाणे हिन में जेकॾहिं असां हिते ॾिसंदासीं त हिते हीअ असांजी मैग्नेटिक फील्ड आहे ऐं उहे मैग्नेटिक फील्ड जूं जेके लाइन्स आहिनि उहे मैक्सिमम हिन पॉइंट तां हितां गुज़रनि थियूं। हाणे जॾहिं मैक्सिमम हिन पॉइंट तां गुज़रनि थियूं त जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं या पढ़ी आया आहियूं प्रीवियस लेक्चर्स में, त
त जेसिताईं कंहिं बि कॉइल में मैग्नेटिक फील्ड असांजी चेंज न थींदी, चाहे उन में असांजो मैग्नेटिक लाइन ऑफ फोर्सिस केतिरियूं बि गुज़रनि हुतां, जेसिताईं असांजो फ्लक्स या उहे मैग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स जेके चेंज न थींदियूं जेसिताईं, तेसिताईं जेको आहे त उन कॉइल में करंट इंड्यूस न थींदो। हाणे हिते छा थो थिए त हिते पहिरीं पॉइंट में ॾिसो त हिते जेको आहे त असांजो जेको कॉइल आहे उहो माना रेस्ट वारी हालत में आहे, माना हिन मां मैक्सिमम लाइन ऑफ फोर्सिस गुज़रनि थियूं पर करंट जनरेट नथो थिए। ठीकु आहे, उन खां पोइ हिन कॉइल खे असां 90 डिग्री ते रोटेट करायोसीं। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां 90 डिग्री ते रोटेट करायोसीं त इन में मैक्सिमम नंबर ऑफ लाइन्स जेको आहे त छा थियूं, पास थी वियूं। ठीकु आहे, हाणे जॾहिं मैक्सिमम नंबर ऑफ लाइन्स पास थी वियूं, इन जो मतिलबु छा थियो त इन में जेको करंट थियो उहो मैक्सिमम पॉइंट ते पहुतो, माना इंड्यूस्ड करंट जेको आहे त उहो मैक्सिमम जनरेट थियो। उन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिन जी डायरेक्शन जेका आहे उहा हिन लाइन सां जेको आहे त पैरेलल थी वई। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ वरी असां हिनखे रोटेट था करायूं 90 खां 180 डिग्री ते। हाणे जॾहिं 90 खां 180 डिग्री ते हिते रोटेट करायोसीं त हिते छा थियो, हिते वरी करंट असांजो मैक्सिमम पॉइंट खां मिनिमम पॉइंट ते पहुतो। ठीकु आहे, हिते छा थियो, हिते हिन कॉइल जो जेको आहे त हाफ रोटेशन पूरी थी। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे फर्दर हाफ रोटेशन कीअं थींदी त ॾिसो 180 डिग्री खां वरी 270 डिग्री ते हिन जेको आहे त पंहिंजी रोटेशन ॾिनी। हाणे हिते जेको असांजो करंट पैदा थो थिए उहो असांजो नेगेटिव साइन में पैदा थो थिए, पर उहो बि मैक्सिमम। ठीकु आहे, जीअं त तव्हां हिते ॾिसी सघो था। उन खां पोइ जेको आहे त वरी असां 270 खां 360 ते जेको आहे त रोटेट करायोसीं। हाणे जॾहिं 360 ते रोटेट थियो त वरी साॻियो ई मैक्सिमम पॉइंट खां साॻियो उन मिनिमम पॉइंट ते पहुतो। ठीकु आहे प्यारा ॿारो, त माना असांजी हिन चेन रोटेशन में असांजी मुकमिल हिकिड़ी साइकिल जेको आहे त कंप्लीट थी। ठीकु आहे, कंहिंजी, हिन कॉइल जी। हाणे जीअं त असांखे ख़बर आहे त हिकु सेकंड में जेतिरा नंबर ऑफ द साइकिल्स कंप्लीट थींदा असां हुनखे छा चवंदा आहियूं, फ्रीक्वेंसी। ठीकु आहे, त पाकिस्तान में जेका करंट जी फ्रीक्वेंसी आहे उहा 50 हर्ट्ज़ आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि जेको इंड्यूस EMF आहे प्यारा ॿारो, उहो कंहिं ते डिपेंड थो करे त इन जे लाइ चवे थो लूप्स इन आर्मेचर। हाणे ॾिसो त जेतिरा असां वधीक हिन आर्मेचर जा लूप्स जेको आहे त कंबाइन कंदासीं या हिन में जेतिरा वधीक लूप्स लॻाईंदासीं ओतिरो वधीक असांखे EMF जेको आहे त मिलंदो या वधीक असांखे करंट मिलंदो। उन खां बाद में ॿी जेका असांजी पॉइंट आहे जंहिं ते असांजो EMF डिपेंड करे थो या असांजो करंट डिपेंड करे थो, उहो आहे लेंथ ऑफ द वायर। त जेतिरी असांजी वायर जी लेंथ हूंदी ओतिरो वधीक जेको आहे त करंट इन कॉइल में पैदा थींदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे ॾिसो त हीअ जेके स्प्लिट रिंग्स आहिनि उहे असां छाजे लाइ हिते जेको आहे त लॻायूं आहिनि। हाणे ॾिसो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हीअ रिंग्स न लॻायूं ऐं डायरेक्ट असां वायर्स जेको आहे त हिन लूप में ॿधूं, ठीकु आहे, ॿाहिरि लोड सां कनेक्ट करे, त पोइ छा थींदो त जॾहिं असां हिन कॉइल खे जीअं रोटेट कराईंदासीं, साइकिल कंप्लीट कराईंदासीं, त उन वायर उहे जेके वायर्स असांजो हिन आर्मेचर सां लॻल हूंदियूं उन्हनि में छा थींदो, उन्हनि में वकड़ पइजी वेंदा ऐं वकड़ पवण जे करे जेको आहे त तार असांजी टुटी सघे थी। तो उन करंट जे फ्लो करण जे करे उन रोटेशन खे बहाल करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, असां हिते जेको आहे त स्लिप रिंग्स लॻाईंदा आहियूं। जीअं करंट जी डायरेक्शन जेको आहे त उहा भले चेंज बि थिए पर असांखे करंट जेको आहे त उहो उनजो फ्लो असांखे मिलंदो रहे। तो अहिड़े नमूने सां जेको आहे त असां हिते स्लिप रिंग्स यूज़ कंदा आहियूं। उन खां बाद में हीअ जेको करंट आहे प्यारा ॿारो, उहो जेको आहे त वेव फॉर्म ठाहे थो। ठीकु आहे, हाणे उहो वेव फॉर्म कहिड़ो आहे, उहो वेव फॉर्म आहे जेको मां तव्हांखे हिते सम्झायो, या असां हिनखे जेको आहे त साइकिल बि चई सघूं था। हिन मुकमिल वेव फॉर्म खे असां हिकु साइकिल चवंदासीं। ठीकु आहे, नंबर ऑफ द साइकिल्स पर सेकंड छा हूंदियूं आहिनि, उहे असांजी फ्रीक्वेंसीज़ हूंदियूं आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो इहो हुयो जेको आहे त अॼु असांजो टॉपिक AC जनरेटर। तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।